नसीराबाद शहर में एक दफ़ो ॿीहर वारदातुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे जॾहिं त नामालूम चोर कपड़े जे वापारी जे घर जा ताला टोड़े सोना ज़ेवर ऐं रोक रक़म खणी फरार थी विया आहिनि। उन सिलसिले में तफ़सील हासिल कयूं था सजाद अब्बासी खां। जी सजाद। अॼु बिल्कुलु नामालूम चोर कपड़े जे दुकानदार काइम शेख जे घर जा ताला टोड़े सोना ज़ेवर ऐं रोक रक़म खणी फरार थी विया आहिनि। दुकानदार काइम शेख ॿुधायो त मुंहिंजा घर जा भाती गुज़िरियल हफ़्ते खां ॿाहिरि वियल आहिनि। मां सुबुह जो घर खे तालो लॻाए दुकान ते वियुसि त कुझु देर बाद पाड़ेसरी आसिफ़ फ़ोन ते राब्तो करे ॿुधायो त तुंहिंजा घर जा दरवाज़ा भॻा पिया आहिनि। इतला ते पहुतुसि त चोर ॾींहं ॾिठे जो ताला टोड़े 3 लख रुपया रोक ऐं 3 तोला सोन खणी फरार थी विया आहिनि। हिन SSP गंबर शहदादकोट ऐं ॿियनि वस वारनि खां चोरी वापसि कराइण जी ऐं जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। वॾी महिरबानी सजाद। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.